नाज़रीन, सॼी सिंध जी गोलार्ची में बि आशूर जे ॾिहाड़े ते मातमी जुलूस बरामद थी रहियो आहे, जॾहिं त शहर में सबीलुनि ऐं न्याज़ जो बंदोबस्त कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नासिर अंजुम शेख। जी नासिर। जी बिल्कुल, सॼे आलम इस्लाम जी शहीद करबला के भेटा पेश करण जो सिलसिलो गोलार्ची में भी जारी है। अज 10 मुहर्रम के सिलसिले में मरकज़ी जो मातमी जुलूस है वो इमाम बारगाह हुसैनिया ज़ैनबी खां वठी जो है इमाम बारगाह फातिमिया ताईं जो निकिरंदो। अवांखे ईअं ॿुधाईंदो हलां त हींअर खां कुछ देर खां पोइ जो है हितां जो मरकज़ी इमाम बारगाह है उतां मातमी जुलूस निकिरंदो, जो पंहिंजे मुक़ररा जो रास्ता आहिनि उतां थींदो। जॾहिं शहीद फाज़ल राव चौक ते पुॼंदो त उते जो है हिकिड़ी मजलिस मुनक़िद कई वेंदी, जिते जो है वो ज़ाकिरीन जो इमाम करबला के भेटा पेश कंदा। जेकॾहिं सिक्योरिटी के हवाले से ॻाल्हि कई वञे तो जेके मरकज़ी जो जुलूस है उनके रस्ते में जो पुलिस जा सख़्त जो नफ़री है वो हिते जो अटाला पुलिस जा मौजूद आहिनि। जॾहिं त जेकॾहिं ॻाल्हि कई वञे सबीलनि जी त शहर के मुख़्तलिफ़ हंधनि में जो सबीलनि खैर न्याज़ जो है बंदोबस्त किया हुआ है। शहर में मुख़्तलिफ़ सियासी और समाजी तंजीमन के तरफा जो आज़ादार आहिनि उन्हनि जी तिबी इमदाद के लिए जो मेडिकल कैंपूं लगाई हुई आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ चौकनि रस्तनि गली गली में जो है वो सबीलनि लंगर जो भी एहतमाम किया हुआ है। जी।